इमाम साहब ॾाढो रुनो हुन चयोसीं माफ़ कयो, असां तव्हां ते इल्ज़ाम हयोसीं, असां तव्हां ते बदगुमानी कईसीं, असां तव्हांखे चोर सम्झोसीं। इमाम चयो त न, इंसान चोर थी सके थो, इंसान गुनहगार थी सके थो। मां हज़ारनि माण्हुनि खे ॿुधायो आहे, तव्हांखे बि ॿुधायां थो त क़ुरान सां असांजो तालुक केतिरो कमज़ोर आहे। हिकिड़ो मुल्क आहे जाते दावत कंदा आहिनि रमज़ान में रोज़ानो पंहिंजे इमाम खे, बस उते आदत आहे। हिकु दफ़े हिकिड़े इमाम साहब खे दावत ॾिनो, इमाम साहब आयो, इमाम साहब दावत खाधी, इफ्तारी या सहरी। इमाम साहब वापस वियो, घर जे वॾे पंहिंजी ज़ाल को पुछो त पैसा पिया हुया, ही पैसा काॾे विया? जी पैसा त मां त न खयमि। ॾाढो ॻोल्हियूं, आयो त सिर्फ़ु अकेलो इमाम, पक इमाम पैसा खणी वियो। चो ॿियो त को आयो ई कोन। हुननि जे दिमाग़ में अची वियो इमाम मस्जिद ना लिस्सुन ऐं सारिक़ुन, असांजे मस्जिद इमाम चोर आहे। अस्तग़फुरुल्लाह, इहा बदगुमानी उन जे दिमाग़ में अची वई। साल गुज़री वियो, ॿियो साल वरी साॻे इमाम खे, हुनजो तरीक़ो हो, हुनजे वालिदैन जो तरीक़ो हो। इमाम साहब वरी आयो, इमाम साहब दावत खाए पियो, हिन घर जे वॾे उन को पुछो, साईं अॻे साल तव्हां आया हुयो? जी हा। चीसी असां तव्हांखे दावत खाराईसीं? जी हा। चीसी पोइ असांजे कमरे में पैसा पिया हा, हेॾी वरी रक़म उहा तव्हां खया हुया? हुन चयो हा। हिन ते गुस्से में अची वियो, घटि वधि ॻाल्हाइण लॻो। हिन चयो गुस्सो न कर, मां चोरी न कया, इहो क़ुरान पाक मथो खणी वठ। मथे क़ुरान पाक पियो हो, जी क़ुरान पाक खे खोल। उन खोलियो त उन सगोरे हाफ़िज़ उहे पैसा उन में सभु रखिया हुया, जेके पैसा हेठि पिया हुया, हज़ारनि या 5,000 जा नोट या जेतिरी बि रक़म हुई, सभु पैसा पिया। उन्हनि ॾिठा त पैसा त पिया आहिनि। इमाम साहब ॾाढो रुनो, हुननि चयोसीं माफ़ कयो, असां तव्हां ते इल्ज़ाम हयोसीं, असां तव्हां ते बदगुमानी कईसीं, असां तव्हांखे चोर सम्झोसीं। इमाम चयो त न, इंसान चोर थी सके थो, इंसान गुनहगार थी सके थो। मां रोआं इन करे नथो त तव्हां मूंखे चोर सम्झो आहे, मां रोआं इन करे थो त शायदि सॼो साल तव्हां क़ुरान खोलियो न आहे, शायद सॼो साल तव्हां क़ुरान खोलियो न आहे। चीसी वाकई असां ॾाढा मसरूफ़ आहियूं, असां ज़ाल मुड़ुस खे सॼो साल क़ुरान खोलण जी तौफ़ीक़ न आहे मिली। जी मां इन करे रोआं थो, अॼु मुस्लमान जो हाल छा थी वियो आहे? हे अल्लाह जो कलाम, हे अल्लाह जो तोहफ़ो, हे अल्लाह जो इनाम, हे क़ब्र जो साथी, हे क़ब्र जे लाइ वॾे में वॾो सदको जारियो, हे अल्लाह जे रहमत जे हासिल करण जो वॾे में वॾो ज़रियो ऐं वसीलो। पर सॼो साल असां क़ुरान पढ़ूं त नथा, पर क़ुरान खोलियो बि नथा। ऐं मुस्लमानो, तव्हां मूं को आहे जेको सिर्फ़ु इरादो करे, साईं वाइदो आहे रोज़ानो मां क़ुरान खोलींदुसि? आहे को? अब को दिल से इरादो करे तो वायदो न कयो, भला इरादो कयो।